नाज़रीन, सरहद जे सिटी पब्लिक स्कूल में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल हई सावंत पंहिंजी हिन रिपोर्ट में। आवाज़ टीवी पारां ऐलानियल सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्म इतिहाद ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि सिटी पब्लिक स्कूल सरहद में सकाफ़ती तक़रीब कोठाई वई, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर मैडम रिदा ज़हरा टालपुर, नामवर लेखक अज़ीज़ रांझाणी, डॉक्टर सजाद हुसैन महर, SSP हसनैन भयो, तालीमी माहिर उस्ताद नूर अहमद महर समेत साञा वंदन तोड़े अदबी धुरिन जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती तक़रीब में शागिर्दनि पारां टेबलूज़ ऐं ख़ाका पिणु पेश कया विया, जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जे ग्रुपनि में तक़रीरी मुक़ाबला पिणु कराया विया। उन मौक़े ते सकाफ़ती तक़रीब में शामिल थींदड़नि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त स्कूल जी तरफ़ां उहो तमामु बहितरीन आहे ऐं जेके ॿिया बि स्कूल्स आहिनि उन्हनि खे खपे थ्रू आउट डिसंबर जेको आहे असांखे हिन ॾिहाड़े खे मल्हाइणु घुरिजे, ताकी असांजा जेके नंढा यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे ख़बर पए त असांजी सकाफ़त केतिरी रिच आहे, असांजी सकाफ़त में केरु उहा असांजा नेशनल हीरोज़ हुआ जिन हिन धरती जे लाइ जेको आहे टाइम टू टाइम कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सिटी पब्लिक स्कूल पारां जेको सिंध फाउंडेशन जो स्कूल आहे, हिन में सभिनी सुठो परफॉर्म कयो। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियणु खपनि। महीनो ईंदो आहे त समूरे सिंध जा सिंधी पंहिंजी सकाफ़त खे भेटा पेश करण लाइ मुतहरिक थी वेंदा आहिनि। सॼी दुनिया में ईअं थींदो आहे, जिते जिते सिंधी रहंदा आहिनि उहे पंहिंजी सिंध मड़ खे, सिंध धरती खे, सिंध जी सकाफ़त खे भरपूर भेटा पेश कंदा। उन्हनि जहिड़ा ॿार ईद वांगुरु तयारु थिया आहिनि, ॾाढो कुझु सुठो इंजॉय करनि था ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम थियो आहे। उन खां पोइ जेको आहे अहिड़ा ॾींहं हमेशह हूंदा रहनि त बहितरु आहे। असांजी सकाफ़त आहे सिंध जी, जेके हर साल ज़ोर शोर सां मल्हाईंदा आहिनि। तक़रीबन माना सिंध जी सुञाण आहे इहा सकाफ़त। हीअ असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। जेकॾहिं 5000 साल असांखे मोहन जे दड़े मां अहिड़ा आसार मिलनि था त जेके क़ौम असांजी तरक़ी याफ़्ता हुई उन खां बाद में जेको आहे तनज़ली जी तरफ़ वई आहे। सो असां ते ज़िम्मेवारी आहे त असांखे ॿीहर तरक़ी करणु घुरिजे। असांजी जेका सकाफ़त आहे उहा दुनिया जी तहज़ीबनि मां तमामु पुराणी ऐं तारीख़ी तहज़ीब आहे। इन जे करे ॿारनि में अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़िद करणु घुरिजनि। सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जी तहज़ीब जेका आहे उहा हिकिड़ी क़दीमी तहज़ीब आहे ऐं हुननि इहो वचन कयो आहे त जेके जेके क़ौमूं पंहिंजो सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाईंदियूं आहिनि, पंहिंजी सकाफ़त खे यादि कंदियूं आहिनि, उन्हनि क़ौमुनि जो नाम हमेशह तारीख़ में अमर रहंदो आहे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल हई सावंत, आवाज़ टीवी, सरहद।